संगत अस्सलाम वालेकुम। या आली मदद ही मुहर्रम शरीफ़ जो महीनो आहे ऐं मुहर्रम में मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ॻाल्हि कबी आहे। मौला हुसैन अलैहिस्सलाम जी ॻाल्हि करण सां महबूब मुस्तफ़ा पाक राज़ी थींदा आहिनि सरदार जी प्रचार सां। सरदार जी प्रचार कंदे तव्हांखे कुझु शेर ॿुधायां तव्हांखे त वाक़ई करबला जे लाइ पंहिंजा ठहियल आहिनि। शेर आहे त ऋण चढ़िया राबर कुठा कयो मातम मलाए कन, माक वसीले मीरपुर चए रातियूं थियूं रुअन, जबल रुना वण रुना हाय हाय हुसैन कन, सिज ॻाढ़ो थियो सतार चवे कणा किरिया ककरन, अहिड़नि ओहञाणनि हैवान बि रुना हुसैन अले। भिटाई साहब फरमायो त दोस्त कुहाए दादला मुहब माराए, ख़ासन ख़लीलन खे सख़्तियूं सहाए, अल्लाह समद सा करे जा चाहे, इन्हीअ में आहे का उन्ही ॻाल्हि इसरार जी। हे को रंग जेको मालिक जो आहे। भिटाई साहब जीअं चयो आहे त घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहणा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही ऋण जा। भिटाई साहब जेको सुर सामुंडीअ फरमायो आहे उहो बि माना करबला जे वाक़ियो बयानु कयो अथसि। सुर सामुंडी करबला जो वाक़ियो, सुर घातू जेको आहे मोरडो मीरबर वारो उहो बि करबला जो वाक़ियो बयानु थियल आहे। भिटाई साईं जो रसालो जेकॾहिं सॼो पढ़िबो, जेकॾहिं तवजो करे वेहबो त वाक़ियो करबला घणो करे नज़र ईंदो। ऐं उन खां बाद में वाक़ई करबला खां बाद में जेको निचूड़ थिए थो, फैज़ मिले थो, उहो सुर राम कली में आहे। त फ़क़ीरनि खे फैज़ कीअं थो मिले उहो बि सभु राम कली में ॿुधायो अथसि। ससुई में ॿुधायो अथसि त पेही जा पाण में कयम रूह रिहाण, त नको डूंगर ॾेह में नका केचन काण, पुनूं थियसि पाण ससुई त सूर हुआ। मुंहिंजा साईं इहे ॻाल्हियूं सुभान अल्लाह तमामु घणियूं आहिनि। सरदार जी प्रचार, मौला हुसैन अलैहिस्सलाम जी प्रचार, मौला इमाम हसन अलैहिस्सलाम जी प्रचार। मुंहिंजो मौला इमाम हसन साबिर सरदार शहनशाह उहो मौला आहे जो मौला जे नाम तो सदके वञा, जो ग़ैब ॾऊं हर ताक़त रखंदड़। जॾहिं मौला इमाम हसन अलैहिस्सलाम जो जनाज़ो पाक मालिक मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम सींगारे खणी आया मुस्तफ़ा पाक जे दरवाज़े ते, त मां हिकिड़े आलिम खां ॿुधो त उहो पियो चवे त जॾहिं मौला इमाम हसन अलैहिस्सलाम जो जनाज़ो पाक खणी आया मौला इमाम मुस्तफ़ा पाक जे दरवाज़े ते, त पोइ उते बि मौला इमाम हसन अलैहिस्सलाम जे जनाज़े पाक खे बि तीर हयां विया ऐं चयो वियो त एॾे दफ़न न थिए। मौला इमाम हसन अलैहिस्सलाम सरदार पाक जो कफ़न चवनि था त टुकर थी वियो ऐं मौला इमाम हसन अलैहिस्सलाम जो जनाज़ो पाक ॿीहर सॼो रत मुबारक में ॻाढ़ो थी वियो। मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो त अदा खे ॿीहर वापसि पोइते मोटाए खणी हलो ऐं साईं जन ॿीहर उन गुसल पाक ॾियारिया, ॿीहर ॿिया कफ़न पाक ॾियारे जन्नतुल बक़िया में दफ़न कयो वियो। हिकिड़ो अछी ॾाढ़ी सां आलिम हो अहले सुन्नत जो, उन खां मां फरमाईंदे ॿुधो इहो किसो नेट ते। या अली मदद।